न्यू सैदाबाद मुद्दे जो बुखार जेको गंदी खुराक सबबु फैलिजे थो। अॼु जो ॿार पाकिस्तान जो रोशन मुस्तक़बिल आहे। मुद्दो हू बुखार हिकु ख़तरनाक बीमारी ज़रूरु आहे पर लाइलाज न आहे, हुनजो इलाज आहे। अहिड़े नामे वारे मेडिकल माहिर डॉक्टर फरीद अहमद मेमण सिविल सोसाइटी न्यू सैदाबाद तरफ़ां तंदुरुस्ती हज़ार नेमत जे उनवान हेठि शहीद बेनज़ीर भुट्टो पिबलक लाइब्रेरी न्यू सैदाबाद में अवामी आगाह लेक्चर प्रोग्राम में कयो। हुन चयो त मुद्दे जो बुखार वारी बीमारी खां बचण लाइ बाज़ारी शयुनि खां परहेज़ करे हमेशह ताज़ा ऐं साफ़ सुथरी ग़िज़ा इस्तेमालु कजे। समूरा वालिदैन मुद्दे जे बुखार खां बचाव जा टुका लॻाइण वारे मुहिम दौरान टीमुनि सां सहकार कनि त जीअं बीमारी जी पाड़ पटे सघिजे। हुन चयो त ज़िले मटियार जे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलनि में 18 खां 30 नवंबर ताईं मुद्दे जे बुखार खां बचाव जा टुका लॻाइण जी मुहिम मुनक़द थी रही आहे। उनखे भरपूर नमूने सां कामयाब करण लाइ सभिनी खे कावशूं करणु घुरिजनि। उन मौक़े ते अब्दुल वाहिद उमरानी वकार नाको, इम्तियाज़ मेमून, इमदादुल्ला रिंद, बादल रिंद, अब्दुल वारिस उमरानी, यासीन कीरो, मुश्ताक उमरानी, दानिश उमरानी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।